अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे चेतन दास भील ऐं अॼु जंहिं शख़्सियत सां मां गॾु मौजूदु आहियां उहो कंहिं बि तारीफ़ जो मुहताज न आहे। तव्हांजे साम्हूं ई आहे इंजीनियर आफ़ताब अली रहमत। सो अॼु असां साईं जी औताक़ ते साईं जे पंहिंजी नगरी में मौजूदु आहियूं। आफ़ताब अली रहमत साहब, तव्हां ई असांजे नौजवान जेको न्यू जनरेशन आहे, जेके बि दोस्त असांजी वीडियो ॾिसनि था पिया, उन्हनि खे तव्हां पंहिंजे हवाले सां अंग्रेज़ी जी अहमियत जे बारे में छा था ॿुधायो ऐं आख़िर अंग्रेज़ी जी अहमियत आहे छा? सही, महिरबानी चेतन जो त पंहिंजे सेशन में शामिलु कयो। अंग्रेज़ी जेसीं ताईं ॻाल्हि आहे त अंग्रेज़ी ज़बान जेको आहे उहो इंटरनेशनल लेवल ते जेको सभ खां वधि प्रेस्टिजियस ऐं आला लेवल जी ज़बान आहे, जंहिंमें वधि खां वधि लिटरेचर लिखियो वियो आहे, वधि खां वधि फ़न लिखियो वियो आहे, वधि खां वधि शाइरी लिखी वई आहे, वधि खां वधि नॉवल्स लिखा विया आहिनि, वधि खां वधि जेको मूवीज़ आहिनि उहे ठहियूं आहिनि। सो इन में त को शक न आहे त दुनिया में जेके चंद ॿोलियूं आहिनि उन्हनि मां अंग्रेज़ी हिकिड़ी अहम ज़बान आहे। उनखां पोइ वरी फ्रेंच अचे थी, स्पेनिश अचे थी, चाइनीज़ अचे थी। हूअं त ख़ैर दुनिया में जेतिरियूं ॿोलियूं आहिनि सभु क़ाबिल एतिराम आहिनि, सभिनी जी अहमियत आहे। पर जेका बि नई ॿोली जेको तव्हां सिखणु वञो था त उनजो डेफिनेटली जेको तव्हां पूरो फ्रेम ॾिसंदा आहियो त दुनिया में हुनजी केतिरी अहमियत आहे, त उनमें डेफिनेटली अंग्रेज़ी तमामु अहम ॿोली आहे। सो उहो सिखणु इन करे ज़रूरी आहे छो जो दुनिया में जॾहिं तव्हां सुधरियल मुल्कनि में वेंदा आहियो त उते इंटरनेशनल लेवल ते जेको वे ऑफ कम्युनिकेशन आहे उहो हिकिड़ी वाहिद अंग्रेज़ी ॿोली आहे जेको दुनिया में तक़रीबन सभिनी मुल्कनि में ॻाल्हाई ऐं सम्झी वञे थी। सो इन जे करे दोस्तनि खे मुंहिंजी इहो ई गुज़ारिश हूंदी, ख़ासि करे सिंधी नौजवाननि खे, त जेतिरो जल्द थी सघे तव्हां अंग्रेज़ी ॿोली में एक्सपर्टीज़ हासिलु कयो, छो जो तव्हांजो सॼो सब्जेक्ट इंग्लिश में आहे। तव्हां अॻिते मार्केट में वञो था उते बि अंग्रेज़ी ज़रूरत तमामु घणी पवंदी आहे। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त ॿोली को बि नई सिखणु इन करे मुश्किल न आहे छो जो असां जॾहिं हिते हिन मुल्क में रहूं था त ऑलरेडी असां ॿ ॿोलियूं त ॻाल्हायूं था। हिकिड़ी असांजी मादरी ॿोली आहे, ॿियो सूबाई ॿोली आहे सिंधी, टियों वरी असांजी क़ौमी ॿोली आहे उर्दू। सो जॾहिं पाण हिक खां वधीक ज़बानूं ॻाल्हाईंदा आहियूं त पोइ असांजे ज़हन में हिकिड़ी अहिड़ी कैफ़ियत अची वेंदी आहे जॾहिं में असां टीं ॿोली असांजे लाइ सिखणु आसान थी पवंदी आहे। सो जॾहिं असां ऑलरेडी टे ॿोलियूं ॻाल्हायूं पिया त पोइ चौथी ॿोली सिखणु डेफिनेटली आसान थी वेंदी आहे। अच्छा, हाणे अंग्रेज़ी में इहो आहे त को बि दुनिया जी ॿोली आहे त उन में सिखण जे लाइ तव्हांखे प्रैक्टिस करणी पवंदी आहे। इहो ईअं ई आहे जीअं मिसाल तौरु क्रिकेट आहे। क्रिकेट तव्हां केतिरा बि रिसाला पढ़ो, कुझु बि करियो, पर तव्हां क्रिकेट खेॾणु तॾहिं ईंदी जॾहिं तव्हां ग्राउंड में वञी पहुचंदो ऐं बॉल या बैट सां रांदि कंदो। सो उअं ई ॿोली बि इहो ई आहे त जेसीं ताईं तव्हां थोरी देरि पहिरीं पाण ॻाल्हायोसीं पिए त जेको असांजी ॿोली आहे मादरी ॿोली ढाटकी, त उहो बि जॾहिं माण्हू प्रैक्टिस में रहे थो त पोइ उहो उन में भड़ हुजे थो। जॾहिं उहो ॻाल्हाइणु छॾी ॾिनीसीं का ॿोली त पोइ डेफिनेटली उहो एक्सपर्टीज़ विञाए वेही रहे। त इन जे करे दोस्तनि खे इहो आहे त वधि खां वधि प्रैक्टिस कयो, पाण में ॻाल्हायो, ग़लतियूं कयो था को मसइलो कोन्हे, वधि खां वधि इंग्लिश नॉवल्स पढ़ो, मैगज़ीन्स पढ़ो, मूवीज़ ॾिसो, पाण में अंग्रेज़ी ॻाल्हायो, टुटी फुटी खणी, उनमें ग़लतियूं थी सघे थी, को मसइलो कोन्हे, ग्रामेटिकल जेके एरर्स आहिनि ॿियो को दोस्त उनखे सम्झाए सघे थो। जी, थैंक यू। महिरबानी सर आफ़ताब अली रहमत साहब टाइम ॾियण जे लाइ। दोस्तो उमेदु आहे त इहो सेशन जेको आहे तव्हांजे लाइ ज़रूरु फ़ाइदेमंद रहियो हूंदो। इन वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा। थैंक यू।